अस्सलाम वालेकुम। असीं त असां हिन ते बीठल आहियूं खैरपुर में ऐं खैरपुर मीरस में। जियां दोस्तो जीअं राति जो असां तक़रीबन 11 बजे पंहिंजो घोटकी इंटरचेंज खां हिन फ्लोट ते चढ़िया आहियूं। हिन फ्लोट ते मुंहिंजी एक्टिविटी जेका साकरो घारो खां स्टार्ट थियण वारी हुई ऐं जंहिंमें असांजा हीअ 2 फ्लोट आहिनि, ॿई हिक ई कंपनी जा फ्लोट आहिनि ऐं ॿिन्हिनि ते हिक ते मां एक्टिविटी कयां पियो ऐं ॿिए ते जेको आहे अमीर बख्श जेको आहे सावंत उहो हिन ते एक्टिविटी करे पियो। त दोस्तो असां राति चपार में असां जेको आहे गाॾी खे वठी आयासीं सी पैक जे ज़रिए ऐं सी पैक खां जेॾी महिल हेठि लथासीं त उते दोस्तनि चयो त जेको आहे कंधरा वारो रस्तो खुलियल आहे ऐं कोचूं तमामु पाकिस्तान जेकी बि ट्रांसपोर्ट आहे उहा हितां वञे थी पई। त दोस्तो असां बि जेको आहे अलाह खे यादि करे उतां निकिता आहियूं। जीअं जे निकितासीं ऐं जेको आहे कंधरा कंधरनि खां जीअं अॻिते आयासीं त खजनि में लिकल धाड़ेल जेकी हुई आहे डकैत, उन्हनि असां ते हमिलो कयो ऐं मुंहिंजो कुझु सामान हो, बैग, पर्स ऐं जेका मोबाइल मां सेठ जे हेठां उथलाए छॾियो ऐं कुझु जेको आहे फायरिंग वायरिंग कई, जंहिंजे करे फायरिंग में असांजो जेको ड्राइवर आहे हीअ ड्राइवर सुम्हियल आहे ऐं हिनजी जेको आहे हिनखे ज़ख़्मी करे विधो अथनि। जेको आहे गिटे वारी जॻह ते हिनखे गोली लॻी वई आहे ऐं गोली जो निशान मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हीअ गोली हितां जेको आहे हीअं गोली लॻाई आहे ऐं थोरो गोली बचा थी वई आहे। मां हिन फ्लोट ते मां हुयुसि ऐं अॻु में ई हिन फ्लोट ते मां अॻियां मां हिन सारनि खे जे अॻियां हुयुसि ऐं मुंहिंजे अॻियां कुझु कोचूं हुयूं जेको कोचूं मूंखां थोरो अॻे फ़ासिले ते निकिरियो, कोई एकड़ 2 एकड़नि जो जेको आहे फ़ासिलो हो, 2 एकड़ 3 एकड़ जे फ़ासिले ते असांखे जेको आहे हिननि फुर कई आहे धाड़ेलनि ऐं जेको आहे फुर करण खां पोइ असां सां गॾु 4 फ्लोट आहे, यानी कि 2 फ्लोट हीअ आहे, 2 फ्लोट ॿी कंपनी जा हुआ। उन्हनि वीचारनि खां बि मोबाइल, पर्स ऐं जेको कुझु सामान पैसा वग़ैरह उहे फुर करिया ऐं मुंहिंजो सामान पूरो बैग में कपिड़ा वग़ैरह हुआ ऐं उन में जेका ATM कार्ड, NIC कार्ड जेको मुंहिंजो 45 105 8056 इहो मुंहिंजो कार्ड नंबर आहे ऐं उहो बि जेको आहे गुम थी वियो, उहो गुम पर में थेले में रखियलु हुयो, उहो बि जेको आहे थेले समेत जेको आहे खणी विया आहिनि ऐं उन में कुझु जेका ATM कार्ड बि हो उहो बि उन में खणी विया आहिनि। त दोस्तो हीअ हालति लॻी पई आहे, जेके धरना लॻनि था पिया ऐं धरणनि में जेको आहे असां सिंधी अमन पसंदि ऐं अमन जेको आहे न असां एहतजाज करणु चाहियूं था पिया ऐं एहतजाज जे बदिले में जेके असांजा हीअ इंतिहा पसंदि असांजा सिंधी जेके असांजे सिंध मथां दाग़ आहिनि, धॿो आहिनि, उन्हनि जी जेके कार्रवाई हुजण जे करे जेको असांजी सिंध बदनाम आहे ऐं जंहिंजे करे असांजो हीअ एॾो सारो वॾो नुक़सानु थियो। हीअ 2 फ्लोट आहिनि। हीअ 2 फ्लोट आहिनि। हीअ फ्लोट पोयां हो दोस्तो, त फस्ट में मां ई हुयुसि। असां जेका आला अफ़सरान आहिनि या उते जेके कंधरा या रोड़ी जा या सखर जा खैरपुर में जा जेके आला अफ़सरान खे गुज़ारिश कयूं था जंहिंजी जांच कई वञे ऐं उन्हनि मथां हिकिड़े जेको आहे उनजो नालो आहे ज़ुबैर, जेको ज़ुबैर नालो खणी करे उन्हनि खे जेको आहे छॾनि पिया, जेको बाद में कार्रवाई कनि जे थेला खणी निकिरे पियो त उनजो नालो ज़ुबैर हुयो। इहो मांखे ॿुधाईंदो हलां उन्हनि दोस्तनि खे। मुंहिंजो नालो अब्दुलसत्तार काज़ी ऐं मुंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर आहे 45 105 8056 इहो मुंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर आहे। ATM बि मुंहिंजो हुन सां गॾु आहे ऐं कुझु पैसा बि आहे ऐं ॿियो कपिड़ा ऐं ॿियो घणो सामान मुंहिंजो बैग में रखियलु हुयो पंहिंजो, उहो बि जेका सभु खणी विया।